मथा असां सभिनी खे यकीन आहे तवक्कुल कयूं था ख़ालिक अकबर बुलंदा बुलंदा वसा नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी वरी भी अकबर ज़बान नारे हैदरी सलावत पढ़ो मोहम्मद व आले मोहम्मद अल्लाहुम्मा सभई मोमिनीन मोमिनात जेके हिन दुनिया मां लॾाणो करे विया आहिनि उलमाए किराम मराजे उज़ाम मरहूम मग़फ़ूर राहिब अली कुमी साहब ऐं हाणे जेकॾहिं महिरबानी करियो त असांजे वालिद मोहतरम मौलाना ग़ुलाम मेहदी साहब मौलाना अब्बास अली साहब इन्हनि सभिनी खे तव्हांजा असांजा सभिनी खे मिलाए हिकु सूरह फातिहा اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت غير المغضوب عليهم ولا الضالين بسم الله الرحمن الرحيم قل هو الله أحد الله الصمد لم يكن له كفوا أحد بسم الله الرحمن الرحيم هو الله أحد الله الصمد هو الله أحد اللهم صل على محمد وآل محمد गद्दी सभी सलवात أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والجنة للموحدين والمؤمنين والمحبين والنار للعاصين والمنافقين والمعاندين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين شفيع المذنبين سيدنا ونبينا أبي القاسم محمد وآله الطيبين الطاهرين المعصومين المظلومين المحرومين عن حقهم الذين أذهب الله عنهم الرجس وطهرهم تطهيرا رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي أما بعد فقد قال الله سبحانه وتبارك وتعالى في كتابه المجيد والفرقان الحميد بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا عليكم أنفسكم لا يضركم إذا اهتديتم إلى الله مرجعكم جميعا فينبئكم بما كنتم تعملون صلوات अहिड़ी जाइ ते अची वेठा आहियो जंहिंमें दोहरी ज़ीनत जा हामिल बणिया वेठा आहियो।
एक अल्लाह जे घर में वेठा आहियो, ॿियो इमाम जे घर में वेठा आहियो। लेकिन इमाम ऐं अल्लाह ॿिन्ही जे घरनि में कोई फ़र्क़ु कोन्हे। अल्लाह जो घर इमाम जो घर आहे, इमाम जो घर अल्लाह जो घर आहे। इन्ही में अची करे ॿिया ई सा न ॿुध, इहें ॿुध जीअं अल्लाह रसूल तोखे समाअत ॾिनी आहे। टाइम एतिरो घणो न आहे जो तफ़सीलन अर्ज़ कयूं, पढ़ण वारा भी घणा आहिनि, लेकिन हिन वक़्तु आऊं आज़ाद आहियां जो कुछ अर्ज़ करे वञा। हलणो हर कंहिंखे आहे पर क़ीमती ठही वञे। क़ीमती शख्सियतन जो मञण वारो आहे, बेकार थी न मरजा। अहिड़े नमूने सां हिन दुनिया मां वञ जो ख़ालिक इहो चवे तुंहिंजा इमाम ई भला, तूं ई भलो। सम्झो था ॻाल्हि खे? है न साईं? तुंहिंजा इमाम भी भला, तूं भी भलो। ऐं अल्लाह चए तो तुंहिंजा इमाम भी मुंहिंजे लाइ ज़ीनत, तूं वरी तुंहिंजे इमामनि लाइ ज़ीनत। वो इन्ही ज़ीनत में आहियूं, वो चाहे अल्लाह जे घर में हुजूं या इमाम जे घर में हुजूं। कोई जेको माण्हू जंहिं हैसियत नियत सां अचे, ॿियो माण्हू उन्ही सां ॿधल कोन्हे। आऊं पंहिंजी नियत सां ॿधल आहियां, अदो पंहिंजी नियत सां, हू पंहिंजी नियत सां, हू पंहिंजी नियत सां। कंहिंजी नियत ते अल्लाह साईं ॿिए कंहिंखे मुसलत कयो ई कोन्हे। तुंहिंजी नियत छा आहे? हुन साईं जी नियत छा आहे? हुन नियत छा आहे? हुन जे अंदर छा आहे? हुन जे अंदर छा आहे? न तू उन्हीं जो जिम्मेदार आहीं, न उन्हीं जो खबरदार आहीं। तोखे पंहिंजे पाण खे संभालणो आहे। तू पंहिंजे पाण खे संभाल। तवज्जो आहे या न साईं? तू पंहिंजे पाण खे संभाल, ॿियनि जे पोयां न लॻ, तू पंहिंजे पोयां हल। तू पंहिंजे पाण खे रुगो ही करे ॾिस, तू किथे पियो हली। सलावात पढ़ो गॾिजी मोहम्मद। छो जो टाइम तमामु घटि आहे। रुगो एतिरो ॾिस, जिते हली पियो उते पंहिंजे मौला खे वणी थो या न? अगरि जेकॾहिं पंहिंजे मौला खे वणी थो, पोइ भले जग जहान तो ते नाराज़ थी पवे, अल्लाह त राज़ी आहे न। अल्लाह जहिते राज़ी हुजे, भले सॼो जहान नाराज़ हुजे। छो? इन्ही करे जो अल्लाह जहिते राज़ी आहे, रसूल अल्लाह भी उन्हीं ते राज़ी आहे, अहले बैत भी उन्हीं ते राज़ी आहे। यानी ॿियनि लफ़्ज़नि में ईअं खणी चवां, मोमिनो ॿिया जीअं ॼाया, जीअं वॾा थिया, जीअं पोढ़ा थिया, जीअं मुआ, उन्हनि सां वास्तो कोन्हे। लेकिन ऐ अहल बैत के मञण वारा, तू पैदा थियो आहीं अल्लाह खे राज़ी करण लाइ। हाणे जेकर तू अल्लाह खे राज़ी करे वे, तुंहिंजा इमाम तोखां राज़ी थी विया।
तो जो हिकड़ो इमाम ना तो जा 12 इमाम राज़ी थी विया, तो जा 12 ना तो जा 14 मासूम राज़ी थी विया। वो तो जी जिंदगी कामयाब, दुनिया वारी भी आखरत वारी भी। सलवात पढ़ मोहम्मद वाले। दुनिया वारनि जो कम ॿिनि क़िस्मनि जो आहे। हिकिड़ो इहो आहे जो पाण सिधे रस्ते खां हटनि। पहिरीं कमु इहो थियो, पोइ चई असां पंहिंजा दोस्त न ठाहियासीं, पोइ हटी छा कयोसीं। पोइ वरी तव्हांखे बि असांखे बि हुननि जे पोयां लॻा, असां बि हटी वियासीं, तव्हां बि हटी वञो। गौर आहे न? लेकिन एतिरी ॻाल्हि आऊं तोखे यादि ॾियारियां, ॿियनि सां तुंहिंजो वास्तो कोन्हे, ॿियनि जो तोसां वास्तो कोन्हे, वरी बि तोखे पाण सां वास्तो आहे। तूं पंहिंजी नज़र खे रख, तूं पंहिंजे दिलि खे रख, पंहिंजे नियतनि खे रख, पंहिंजे इरादनि खे रख। हाणे आउं क़ुरान मजीद जो तर्जुमो थो करणु चाहियां। ही सूरह मुबारक आहे माइदा जी 105 नंबर आया करीमा जी तिलावत जो शरफ़ हासिल कयो अथमि, जंहिंमें अल्लाह साईं जो इरशाद थो फरमाए। अजीब ॻाल्हि आहे, ख़िताब मोमिननि ॾांहुं आहे, यानी गैरनि ॾांहुं कोन्हे। उहे माण्हू जेके अल्लाह ते बि ईमान आणीनि, अहले बैत अलैहिस्सलाम ते बि ईमान आणीनि, जिन्हनि जेके मोमिन आहिनि। या अय्युहल्लज़ीना आमनू अलैकुम, तवज्जो हुजे साईं, अलैकुम अनफुसकुम, ऐ मोमिनो जिते तव्हां आहियो, जंहिं जंहिं जाइ ते आहियो, जंहिं सां मिलो, जंहिंजी कचारी में वेहो, अलैकुम अनफुसकुम, तव्हां ते वाजिब आहे पंहिंजे पाण खे संभालियो। अलैकुम अनफुसकुम, पंहिंजी हिफ़ाज़त कयो। लेकिन अॻियां जुमिलो अजीब आहे। अल्लाह से ही फरमाए थो, ला यज़ुर्रुकुम मन ज़ल्ला इज़ा हतदैतुम। अल्लाह चए थो आऊं तव्हां सां वादो थो करियां, गारंटी सां थो चवां, तव्हांखे हिदायत एतिरी त मज़बूत मिली चुकी आहे जो कोई भी गुमराह पंहिंजे गुमराह इरादनि सां तोखे गुमराह नथो करे सघे। ला यज़ुर्रुकुम मन ज़ल्ला इज़ा हतदैतुम, जॾहिं तव्हांखे हिदायत मिली चुकी आहे। इज़ा हतदैतुम, जॾहिं तव्हांखे हिदायत मिली चुकी आहे, पोइ कंहिंखे जुरत न आहे जो पंहिंजी गुमराही सां तव्हांखे नुक़सान पहुचाए सघे। तवज्जो आहे अल्लाह साईं। साईं हाणे तव्हां एतिरो ॿुधायो, गुमराह करण वारा 1400 साल खां वठी केतिरा आया, केतिरा गुमराह थींदा विया। मूंखे एतिरो ॿुधायो, अल्लाह हिननि खे गुमराह कयो आहे? वेठा आहियो हिते या न? हिननि खे अल्लाह गुमराह कयो आहे, रसूल अल्लाह गुमराह कयो आहे, अहले बैत अलैहिस्सलाम गुमराह कयो आहे? न, इन्हनि जो कम ई हिदायत आहे, इन्हनि जो कम ई रहनुमाई आहे, इन्हनि जो कम ई करम आहे, इन्हनि जो कम ई रहबरी आहे। जॾहिं इहा ॻाल्हि आहे, पोइ हिकिड़ो माण्हू गोथनाथ करे फिरी थो वञे, हिकु पासे थी थो वञे, ॿिए पासे थी थो वञे, वरी पंहिंजी ज़बान बि खोले थो, वरी उन्हनि खे छंडा बि हणे थो, वरी उहो अलाए छा छा थो चवंदो वठे। तवज्जो आहे या न?
लेकिन मोमिन वो है चाहे केर कुछ भी चवे पंहिंजे ईमान ते बाक़ी आहे। हुन जो न ज़बानी बकवासूं जेके आहिनि उन्हनि ते गौर थो करे। वो चए थो ही इंसान आहे, भुलियल इंसान आहे, वो पाण भुलिजी पियो आहे, ॿिए खे भुलण थो चाहे। लेकिन एतिरो यादि रख अल्लाह से तोखे हिदायत में एॾो मज़बूत करे छॾियो आहे जो जेकॾहिं सारी दुनिया मिली करे तोखे इन्ही रस्ते खां हटाइण चाहे त इन्ही जाइ ते जबल त हटी सघनि था, तुंहिंजो ईमान नथो हटी सघे। तो जो ईमान जेको आहे उहो नथो हटी सघे। तवज्जो हुजे। हाणे आउं तोजे अॻियां एतिरो खणी ॿुधायां। मौलाए काइनात अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम हिकिड़ो शख़्स आयो, नहजुल बलागा में इहा जुमला आहे। हिकिड़ो शख़्स आयो ऐं उन्ही अची करे चयो, या अली आउं ॼाणां थो तू अली आहे, ऐं ॼाणां थो अली जो मतिलब आहे बुलंदो बाला। बुलंदो बाला उहो बि तो ऐं असां कोन्हे कयो, इन्हनि माण्हुनि कोन्हे कयो, अल्लाह पाणी बुलंद। यार तुंहिंजी तवज्जो हेॾा हुजे अदा। अल्लाह पाणी बुलंद, तोखे बि अल्लाह बुलंद कयो, ओ उन्ही बुलंदी जे मर्तबे ताईं पहुचायई। या अली ॾिसां पियो तू अकेलो आहीं, तुंहिंजा दुश्मन घणा आहिनि। सम्झो था ॻाल्हि खे? अला साईं तुंहिंजा दुश्मन घणा आहिनि। उन्ही दुश्मन तोखे गिराइण में का कसर न छॾी आहे। यार तुंहिंजी तवज्जो हेॾा हुजे बाबा, गौर कजो, हेॾा होॾा न ॾिसजो भाई। बसि मूं वटि टाइम थोरो आहे। ये जेके भी दुनिया वारा आहिनि इहे सभु जा सभु तोखे किराइण वारा, सभु दुश्मन। दुश्मन घणा, चाहण वारा थोरा। ही जेके घणा आहिनि न वॾनि मनसूबनि सां, वॾनि ताक़तनि सां, वॾनि ज़ोरनि सां, वॾनि अफ़रादी कुवतनि सां मिली करे या अली तोखे किराइण थे चाहियूं। लेकिन किराईंदा किराईंदा पाण वञी खॾ जे तरे में पिया तू अली जो अली रही। सम्झो था ॻाल्हि खे? न साईं, या अली तू अली जो अली रहे। या अली तो जे अली उचड़ के उन्हनि हथी कोन लाथो, तू बुलंद जो बुलंद रही है। इन्ही जो सबब छा आहे? तवज्जो आहे या न साईं? इन्ही जो सबब छा आहे? वो मौला अली अलैहिस्सलाम एॾो सोहणो जवाब ॾिनो। अल्लाहु अकबर। जेकर इन्ही ते गौर खणी करी तो इहो मौला जो जवाब खुद तो ते भी फिट अचे थो। तू भी परे कोन है, आउं तोखे भी ॿाहिरि कोन थो कढां। तवज्जो हुजे। इमाम अलैहिस्सलाम फरमायो, थियो इएं जो अल्लाह साईं हे मुंहिंजो जिस्म ठाहियो, इन्ही पूरे जिस्म में अंदर एक मरकज़ी हैसियत रखियाईं। उन्ही जो नालो हो दिल, उन्ही जो नालो हो कल्ब। ठीक है? उन्ही कल्ब, उन्ही दिल के चार दीवारी आयल है। अलाए समझो था ॻाल्हि खे? चार दीवारी आयल है। उन्ही जो वरी एक दरवाजो है। लेकिन चार दीवारी मजबूत केॾी आहे? केर नथो तोड़े सके। तव्हां हिते दुनिया में वेठा आहियो, ॿिया बि घणा सुञाणू बि वेठा आहियो। ही बैंकनि में जिते खज़ानो हूंदो आहे उहो कमरो केॾो मज़बूत हूंदो आहे
जो कंहिंखे ताक़त कान्हे जो उन्हीं दरवाज़े उन्हीं दीवार खे तोड़े सघनि। सम्झो था न? ही दीवार शीशा पिलाई दीवार मजबूत एतरी दीवार, या दीवार उन्हीं में एक दरवाजो। चई मूं इहें कयो हे पंहिंजे दिल में जेके कीमती शयूं हुयूं अल्लाह करार ॾिनियूं उहे सभु इन्हीं दिल में रखी छॾियमि। दरवाज़े ते तलवार खणी ऐं पाण बीही रहियसि। तलवार खणी ऐं पाण बीही रहियसि। अल्लाह जी वहदानियत खे रखियमि, रसूल अल्लाह जी रिसालत खे रखियमि, असांजी इमामत ऐं विलायत खे रखियमि, क़ुरान मजीद खे रखियमि, आख़िरत जी हर जाइ खे ॾिठमि, जन्नत खे रखियमि, सभु शयूं खणी हिते रखियमि। पोइ तलवार खणी आऊं दरवाज़े ते बीही रहियुसि। मूं कई हिननि जी हिफ़ाज़त, अल्लाह कई मुंहिंजी हिफ़ाज़त। अल्लाह कई मुंहिंजी हिफ़ाज़त। तवज्जो आई न सही? अल्लाह भी इहो चयो त या अली जॾहिं तो मुंहिंजी लज रखी आहे, मुंहिंजनि जी लज रखी आहे, तोखे भी आऊं अली जी जगह ते न रखां त खुदा ही न आहे। सम्झो था ॻाल्हि खे न सही? लिहाज़ा मूंखे केरु हथ न लाहे सघियो, मूंखे केरु किराए न सघियो। किराइण वारा पाण किरी विया, अली अली रहियो आहे। सम्झो था ॻाल्हि खे न सही? अली अली रहियो। हाणे मूं चयो त या तव्हां ते बि फिट अचे थी, आऊं भी कंहिंजो वकील आहियां। जे आगा सिस्तानी साहब जो वकील आहियां तव्हांजो थिया। आऊं तव्हांखे बि इहो अर्ज़ु करियां थो, मूंखे इजाज़त ॾियो, हलूं मौला अली अलैहिस्सलाम वटि। मौला असां वकील थी हिननि जी वकालत था कयूं, ही मोमिन तव्हां वटि आया आहिनि, इहे तव्हांजा आहिनि। इन्हीं दिल जी चार दीवारी आहे, चार दीवारी में दरवाज़ो लॻो पियो आहे। इन्हीं में भी कीमती शयूं हिननि मोमिननि रखी छॾियूं आहिनि। अल्लाह जी वहदानियत इन्हीं में आहे, रसूल अल्लाह जी रिसालत इन्हीं में आहे, तव्हां अहले बैत जी विलायत इन्हीं में आहे। हाणे ॿियो तलवार असां वटि आहे ई कान। उन्हीं दरवाज़े ते मौला अब्बास जो अलम खणी बीही था रहूं। जो आहे अल्लाह साईं, मौला अब्बास अलैहिस्सलाम जो अलम खणी बीही था रहूं। हाणे जेको मुनाफ़िक अचे थो उन्हीं जे अॻियां मौला अब्बास जो अलम था वॾी रखूं, इएं थो भॼे जीअं शैतान आउज़ बिल्लाह ॿुधी करे भॼी थो वञे। सम्झो था ॻाल्हि खे? अल्लाह साईं पोइ एॾा मज़बूत आहियूं, केर गुमराह नथो करे सघे। जेके गुमराह आहिनि तव्हांखे नुक़सान नथा पहुचाए सघनि। तवज्जो आहे अल्लाह साईं? असांखे कुझु न आहे करिणो, असांखे पंहिंजे पाण खे मज़बूत रखिणो आहे। इहो दिलि तूं कंहिं ॿिए खे न ॾिजां। तवज्जो आहे अल्लाह साईं? मिसाल जे तौर ते तव्हां वटि हुजे टिजोड़ी, उन्हीं में तव्हांजो खज़ानो पियो हुजे, ज़ेवरात पिया हुजनि, पैसा पिया हुजनि, अरबे रुपया पिया हुजनि, तूं वरी चाबी खणी वरी हर कंहिंखे ॾेई छॾी, या अकुलमंदी त तुंहिंजी कान्हे न। तवज्जो आहे अल्लाह साईं? तूं चाबी हर कंहिंखे कोन ॾींदे, या पाण वटि रख दे या उन्हीं खे ॾींदे जेको अमानतदार हुजे। सम्झो था ॻाल्हि खे अल्लाह साईं? पोइ अल्लाह साईं या उहे सभु क़ीमती शयुनि जी चाबी या पाण वटि रखी आहे या अली जहिड़े अमानतदारनि खे ॾेई छॾी आहे। पोइ अली जहिड़ो अमानतदार ॿियो केरु मिलंदो? इमाम हसन जहिड़ो अमानतदार ॿियो केरु मिलंदो? इमाम हुसैन जहिड़ो अमानतदार ॿियो केरु मिलंदो? तवज्जो आई अल्लाह साईं? हाणे आऊं हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु करे
थोरो थोरो वेझो थियूं ताकि तव्हांखे नमाज जी इजाज़त ॾियूं। हाँ ऐं सम्झा ईअं थो त तव्हां ॿुधण जे मूड में त आहियो, पर हाणे टाइम बि कोन्हे। सिर्फ़ु एतिरो थो अर्ज़ु कयां, मौलाए काइनात अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम अजीब जुमलो मआदिनुल जवाहिर में या जवाहिरुल मआदिन में किताब है, उन्हीं में इरशाद फरमाइन था, लौला अन्न शयातीन यहूमूना हौला कुलूब बनी आदम लनज़रू इला मलकूत समावात। तवज्जो हुजे, उलमा वेठा आहिनि। हाणे तर्जुमो तो अर्ज करण चाहियां। मौला फरमाए थो, ऐ मोमिनो, ऐ काश तव्हां जे दिलनि जे इर्द गिर्द ही शैतान परवाज़ न कनि हा। अलाए सम्झो था ॻाल्हि खे? हलो साईं, ॾाढो जुमिलो आहे, अजीब जुमिलो आहे। लौला अन्न शयातीन, वरी ॿुधो, लौला अन्न शयातीन यहूमूना हौला कुलूबे बनी आदम, ऐ काश अगर बनी आदम तव्हां मोमिन, यानी ॿियनि लफ़्ज़नि में इहे चवां, इमाम सभिनी मोमिननि खे ख़िताब थो करे, जेके मोमिन आहिनि। इन्हीं करे जो मोमिन उहे आहिनि जिन्हनि जे दिल में जिते अल्लाह जी मोहब्बत आहे, पहिरीं अहले बैत जी मोहब्बत आहे, उहा हिन में मौजूद आहे। तवज्जो हुजे साईं। इन्हीं दिल जे इर्द गिर्द इमाम फरमाइनि था, जेकॾहिं ही दुनिया जा शैतान ये परवाज़ न कनि हा, घुमनि न हा, लनज़रू इला मलकूत समावात, हिननि मोमिननि में एॾी ताक़त अची वञे हा जो ज़मीननि में वेही करे आसमान जे मलाइका ते नज़र कनि हा। आसमान जे मलकूत समावात, आसमान हिकु न, समावात, वो घणा आसमान आहिनि, 7 आसमान आहिनि। 7 ई आसमाननि ते जेके मलक आहिनि, मोमिन तो जी नज़र हुजे हा। जेकॾहिं असांजे इर्द गिर्द शैतान घुमनि न हा। हाणे साईं हिकिड़ो जुमिलो थो अर्ज़ु करियां, शायदि इहो जुमिलो शायदि तव्हांजे ज़हन में न हुजे। हिकु आहे इब्लीस शैतान, ठीकु आहे, कि आदम खे सजदो न कयो, लानती थी वियो, अल्लाह जी बारगाह मां बि तड़जी वियो। तवज्जो आहे या न साईं? अल्लाह जी बारगाह मां तड़जी वियो। वरी सूरह कुल या अय्युहन कुल आऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास, अॻिते मिन शर्रिल वसवासिल खन्नास लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास। इब्लीस जेको आहे न, हिकु कोन्हे, जिन्न बि आहिनि, इंसान बि आहिनि। तवज्जो आहे या न साईं? हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, सिर्फ़ु हिकु शैतान आहे जेको तव्हांखे नज़र नथो अचे, गुमराह करे थो। बाक़ी जेके ई शैतान आहिनि, बाक़ी जेके ई शैतान आहिनि, उहे तुंहिंजे अॻियां बि आहिनि, ॾिसी बि पियो गुमराह पिया कनि, पोइ बि उन्हनि जे पोयां लॻो पियो आहे। अलाए सम्झो था ॻाल्हि खे? हलो साईं, पोइ बि हुन जे पोयां लॻो पियो आहे। और आहे या न साईं? पोइ बि हुन जे पोयां ॾिसी थो त अलाए कहिड़े खंड में आहे, कहिड़ी गंदगी में पियो हले। तवज्जो आहे या न साईं? इन्हनि खे तूं ॾिसी बि थो। हाणे इन जो मतिलबु आहे त रुगो हू शैतान कोन्हे। और आहे या न साईं? हिते इंसान बि शैतान आहिनि। हाणे इन
इंसान जो नालो कंहिंखे चवंदो शैतान खान कावड़जी पवंदो अदा मारे छॾींदो छा कंदासीं पोइ जेल में विझराए छॾींदो यार हिन असांखे मूंखे शैतान चयो आहे हालांकि शैतान खां बि ई मथे आहे लेकिन उन जे बावजूद तवजो आहे या न हाँ उन जे बावजूद भी ही माण्हू जेको आहे सो उहो आहे हाणे हिन जो नालो ई शैतान हुजे हिन जो नालो ई शैतान हुजे पर अल्लाह करीम एतिरो आहे चए थो यार न ग़लति नालो न ॾींदुसि वरी बि त इंसान ठाहियो अथमांसि तवजो आहे या न साईं यादि रख जिते अल्लाह साईं शैतान सिफ़त इंसान खे इंसान चयो आहे शैतान न चयो अथसि ज़ाहिरी तरीक़े सां अलिफ या बे या दाल केर बि उन्हनि खे शैतान नालो करे सॾु करे कोन चयो अथसि ओ शैतान हेॾाज ओ शैतान हेॾाज ओ शैतान हेॾाज न इहा हुनजी करीमी आहे तवजो आहे अल्लाह साईं अल्लाह साईं चए थो जॾहिं हिन खे एॾो शैतान सिफ़त ॾिसी करे वरी बि इंसान थो चवांसि ऐं इंसान जॾहिं तो हिन जा ॾोह ॾिठ ई कोन्हे पोइ हिन खे शैतान छो थो छॾीसि सिर्फ़ु एतिरो आहे जो शैतानत ॾिसी करे पंहिंजे पाण खे उन जे पोयां न लॻा तवजो आहे न पंहिंजे पाण खे हुन खां बचा सम्झो था ॻाल्हि खे न सही लिहाज़ा ही शैतान आहे इन्हनि जे पोयां हाणे तुंहिंजे दिलि जे इर्द गिर्द इहे शैतान जेके इंसान आहिनि उहे फिरनि था केॾी महिल व्याजी केॾी महिल शरारती केॾी महिल दरिंदगी केॾी महिल ज़ालिम केॾी महिल जाबिर ये सभु तुंहिंजे इर्द गिर्द घुमनि था जो नतीजो इहो आहे त तोखे परवाज़ मलकूती करण ई नथा ॾियनि अलाए सम्झो था ॻाल्हि खे अलाए साईं ही मलकूती परवाज़ जेका मौला अली अलैहिस्सलाम चए थो लौला अन शयातीन यहूबून हौला कुलूब बनी आदम ऐं काश जेकॾहिं बनी आदम जे दिलनि जे इर्द गिर्द ही अहिड़ा शैतान न घुमनि हा ही आसमाननि जे मलकूत जी सैर करनि हा दुनिया में वेही करे पोइ मूंखे एतिरो ॿुधा रुगो ईअं तूं सम्झंदे तूं मूंखे चवंदे साईं कोई भला अहिड़ी मिसाल त ॾियो जंहिंमें हिते वेही उन इंसान जेको आहे मलकूत जी सैर कई हुजे मुंहिंजो हिकिड़ी मिसाल कान्हे जॾहिं नबी साईं मेराज करे मोटी आया सम्झो था ॻाल्हि खे अरे साईं मेराज करे मोटी आया किथां किथां थी मोटी आया मेराज करे मोटी आया जेॾी महिल हेठि लथा त अॻियां मौलाए काइनात बीठो आहे अली बीठो आहे हाणे थींदो इहो आहे त जेॾी महिल बि कोई वज़ीर आज़म कोई सदर ॿाहिरि वेंदो आहे उतां खां थी सफ़र करे मोटी ईंदो आहे जेके हिते जा माण्हू आहिनि उहे हुनखां इंटरव्यू वठंदा आहिनि साईं कंहिंसां मिलियो कंहिंसां मुलाक़ात कयूं कहिड़ियूं ॻाल्हियूं तइ थियूं कहिड़ा मसाइल तइ थिया कहिड़ो कारोबार थियो ईअं आहे या न ही पुछनि था न हुन खां हू जहिड़ो बि जवाबु ॾे लेकिन जेॾी महिल रसूल ख़ुदा अली सां अची मुलाक़ात कनि था त मौलाए काइनात फरमाइनि था या रसूल अल्लाह तुंहिंजी मर्ज़ी सॼी मेराज जा अहवाल तूं रसूल ॿुधा या मूं अली खां पुछ तवज्जो आहे और आहे अल्लाह साईं मूं अली खां पुछ मूं अली खां पुछ अजीब ॻाल्हि आहे जनाब रसूल ख़ुदा फरमायो या अली सच थो चई अजीब ॻाल्हि आहे या अली सच थो चई आऊं जिते जिते हुयुसि तूं जिते जिते हुएं
मोची नजर तोते हुई, तोची नजर मूते हुई। गाल खेल साईं, तुझी नजर मूते हुई, मोची नजर तोते हुई, तू मुखे पियो ॾिसी। तवज्जो आई है ना साईं। माना इन्हीं में जेकॾहिं काबा कौसैन और अदना जी मंजिल माने अल्लाह ऐं रसूल जूं जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि, अली चए तो तुझी मर्ज़ी या रसूल अल्लाह, ये सब तू पाण ॿुधाए या मूं अली खां पुछ। सम्झो था ॻाल्हि खे हलो साईं, मूं अली खां पुछ। हाणे जेकॾहिं इहा ॻाल्हि थी वञे तो मुखे एतिरो ॿुधा, इहो बि अली आहे जेको दुनिया में रहियो आहे। तवज्जो आई है ना। लेकिन अली जी तलवार, अली जी वहशत दहशत एतरे कदर हुई जो कंहिं शैतान के इजाजत ना हुई जो अली जे दिल जे ॿाहिरां ईअं घुमी परवाज़ करे ॾेखारिया। तवज्जो आई है ना साईं। हाणे तूं ही कर, अली पंहिंजे दिल खे इन्हनि शैताननि खां महफूज़ रखियो। तवज्जो आई है ना साईं, महफूज़ रखियो। हाणे मोमिनो तव्हां भी इन्हनि शैताननि खां महफूज़ रहो, पंहिंजे दिल जे इर्द गिर्द रुगो अली जे ज़िक्र सां तवाफ़ कंदा रहो। समझो थी, समझो था ॻाल्हि खे हलो साईं। तवाफ़ कंदा रहो, पोइ जॾहिं महिल तवाफ़ कंदा रहंदो, मौला बि तव्हांजो मददगार। तवज्जो आई है ना साईं। अल्लाह भी तव्हांजो मददगार, अहले बैत भी तव्हांजा मददगार। तव्हांजो दिल सलामत रहिजी वेंदो, अली अंदर सलामत, अल्लाह जी वहदानियत अंदर सलामत। तवज्जो आई है ना साईं। दुनिया वारा चाहे कुछ भी करे सघनि, लेकिन मोमिन जे दिल मां अली के कढे नथा सघनि। तवज्जो आई है ना साईं। लेकिन एतरो भी याद रख, खत्म करिया तव्हांजी ज़हमत के, सिर्फ जुमलो इहो तो चवां, दिल मां अली के नथा कढे सघनि, अखियुनि मां हुसैन के नथा कढे सघनि। अखियुनि मां हुसैन के नथा कढे सघनि। खुदा गवाह है, इमाम फरमाइन था, मासूम फरमाए तो इन्नल हुसैन अबरातुल मोमिन। के पुछो यो मौला एतरो ॿुधायो हुसैन जी माना छा आहे? इमाम अलैहिस्सलाम फरमायो इन्नल हुसैन अबरातुल मोमिन, मोमिन जे अखियुनि जे लुड़कनि जो नालो हुसैन। हुसैन किथे किथे रुनो, केड़ी केड़ी महल रुनो, केड़ी जाए ते रुनो। अजीजो आऊं सब कुछ खणी चवां, जिते जिते हुसैन रुनो आ उते भेण ज़ैनब रुनी आ। लेकिन जिते जिते ज़ैनब रुनी आ उते हुसैन न रुना है। उते हुसैन न रुनो है, ज़ैनब ॾाढी रुनी आ। ज़ैनब ॾाढी रुनी आ, ज़ैनब ॾाढी रुनी आ। ॿिनि जायुनि ते जनाब हुसैन घणो रुनो आहे। हिकु ओॾी महल जेॾी महल अब्बास जा बाज़ू कलम थी विया। अल-आन इनका सरा सारी था अब्बास, ओ तुझी मौत मुझी कमर तोड़े छड़ी। या मुझे खबर कोने, या तुझी मौत मुझी कमर तोड़े छड़ी। सही मुझे एतरो ॿुधायो, हिकिड़े खे ख़बर आहे मूंखे हाणे हाणे शहीद थियणो आहे, मूंखे हाणे हाणे हिन दुनिया मां वञणो आहे। उन जी कमर कहिड़े नमूने सां टुटी सघे थी? शायदि हुसैन इन्ही करे चवे हा, अब्बास तूं न मरी हा, तूं शहादत न वठी हा, मतां मुंहिंजे भेणियुनि जूं चादरूं बची वञे।
मता मुझे भेड़न जो चादरू बची वजन मता मुझे भेड़न जो चादरू बची वजन लेकिन अजीजो ॿियो टाइम तोखे ॿुधायां ॿियो टाइम ओॾी महिल आहे जेॾी महिल अकबर जी लाश ते पहुतो अली अकबर जी जेॾी महिल न लाश ते हुसैन पहुतो आहे लेकिन अजीजो मूंखे ॿुधायो इहो कहिड़ो अली अकबर आहे इहो कहिड़ो अली अकबर आहे जंहिं हुसैन के पोढ़पण खां ज़मीन ते विहारे छॾियो जंहिंजी शहादत पोढ़पण खां वठी ज़मीन ते विहारे छॾियो तोखे ख़बर आहे हुसैन अकबर जी लाश ते पहुतो कीअं आहे साहिब रियाज़ुल क़ुद्स साईं मूंखे इहो लिखंदो नज़र थो अचे मूं उन्ही में पढ़ियो आहे पितर बेलाश पिसर ज़ालू बेज़ालू रसीद ज़ालू बेज़ालू रसीद नंढड़ो ॿार जीअं न किरी पवंदो आहे जीअं न उहो बांपड़ा खाई अॻिते वेंदो आहे अहिड़े नमूने सां जेॾी महिल हुसैन उथियो आहे वरी ज़मीन ते झड़ी पियो आहे वरी उथियो आहे वरी झड़ी पियो आहे ॿारनि वांगुरु बांपड़ा ॾेई करे ज़बान सां चए थो या अली केॾी महिल ही मोह थो करे केॾी महिल ही मोह थो करे केॾी महिल ही मोह करे एतिरो थो चवे अली अकबर किथे आहे अली अकबर किथे आई जिते हुजे हाणे मुंहिंजी दीद जॻह नथी ॾे मुंहिंजी जीत कमु करणु छॾे ॾिनो आहे मूंखे ख़बर न आहे लेकिन अज़ीज़ो मूंखे एतिरी इजाज़त ॾियो हिकु जुमिलो रुॻो पढ़ी वठां जेॾी महिल इमाम हुसैन जीअं थियो अकबर जी लाश ते पहुतो 18 सालनि जो जवान हुसैन के ओॾी महिल विसरी वियो जेॾी महिल अकबर जी लाश ते भेण ज़ैनब खे अकबर की लाश ते भेड़ ज़ैनब के हेॾा हेॾा ॾिसजो गैरत बताओ तव्हांजा बि नंढड़ा ॿार आहिनि तव्हांजो बि न्याणियूं आहिनि तव्हांजा बि नामूस आहिनि तव्हां कॾहिं बि इहो गुमराह इहो न साबित कंदव जो तव्हां पंहिंजे मायनि खे ख़वातीन खे घर के नामूस खे तव्हां अहिड़े नमूने सां ॾिठो हुजे मुंहिंजा अज़ीज़ो सिर्फ़ु एतिरो आहे जेॾी महिल हुसैन अकबर जी लाश ते पहुतो भेण ज़ैनब खे ॾिठाई जनाब ज़ैनब खे जेॾी महिल ॾिठाई ओॾी महिल हुसैन खे अकबर विसरी वियो हाणे ॿुधिजो हेॾा हुसैन छा कयो अली अकबर जे मथां ज़ैनब जे मथां ज़ैनब जी चादर लेकिन हुसैन इहो बर्दाश्त नथो करे जो भेण जी चादर ते गैरनि जी नज़र पइजी वञे गैरनि जी नज़र पइजी वञे हुसैन छा कयो पंहिंजे अबा जो दामन ॾिनई जीअं अबा जो दामन ॾिनई न त ओॾी महल ॿियनि इहो पुछो मौला ही त चादर में आहे तव्हां चादर जे मथां वरी पंहिंजी अबा छो ॾिनी आहे जनाब हुसैन फरमाइनि था आउं गैरतमंद आहियां मूंखे बर्दाश्त नथो थिए जो मुंहिंजी भेण ज़ैनब जे चादर ते गैरनि जी नज़र पवे आउं कुर्बान वञा ज़ैनुल आबिदीन तुंहिंजी मुसीबत तां कुझा शराबियनि जी दरबार कुझा ज़ैनब जो सर खुलियल हर जॻह ते चवंदी रही थी सघे चादर आणे ॾियो अॻियां शराबी जी दरबार मुंहिंजो सर अला लअनतुल्लाह अलल क़ौम ज़ालिमीन सयअलमुल लज़ीना ज़लमू